सां गॾु आउं दोस्तार नाज़िन आफ्ताब मुग़िरी साहब जी गैर मौजूदगी में हिन प्रोग्राम जी मेज़बानी आउं करे रहियो आहियां। आफ्ताब मुग़िरी साहब हमेशह चवंदो आहे त फ़ैसिला थियणु खपनि ऐं उहे फ़ैसिला असांखे पाण खे करणु खपनि, छो जो कॾहिं को ॿियो फ़ैसिला कंदो त थी सघे थो उहे असांजे हक़ में बि अची सघनि था ऐं असांजे मुखालफ़त में बि वञी सघनि था। नाज़िन, अॼु असांजे हिन प्रोग्राम जी हिकु अहम टॉपिक आहे, उहा आहे सेनेट चूंड जेका KPK में आहे। 11 सेनेट सीटुनि ते जेका चूंड आहे उहे 21 जुलाई ते थियण वञे पई। हिन वक़्तु जेके मुखालिफ़ दौरो ते आहे या जेके उतां जी जेका हुकुमरान पार्टी आहे उन्हनि पंहिंजूं कोशिशूं तेज़ करे छॾियूं आहिनि। ॿिए पासे मुलाक़ातुनि जो सिलसिलो बि जारी आहे। कुझु ॾींहं अॻु मौलाना फज़लुर रहमान साहब सां पीपल्स पार्टी अॻवान खुर्शीद शाह जी अॻवानी में हिकु वफ़द बि मुलाक़ात कई हुई ऐं सेनेट चूंडुनि जे हवाले सां उन्हनि ॻाल्हि ॿोल कई। ॿिए पासे नून लीग बि मुतहरक आहे। इन सां गॾु PTI जी बि इहा ई कोशिशि आहे, जेतोणीकि PTI जा जेके उते उमेदवार आहिनि उहे आहिनि त आज़ादु, पर उन्हनि जी इहा कोशिशि आहे त कंहिं न कंहिं तरीक़े सां जेके सेनेट जूं जेके सीटूं आहिनि उन्हनि मां कामयाबी हासिलु कजे, घणा सीटूं हासिलु कजनि ऐं होॾां जेके मुखालिफ़ दौर आहे मौलाना फज़लुर रहमान साहब या पीपल्स पार्टी या नून लीग या उन खां अलावा आज़ादु जेके उमेदवार आहिनि ऐं उहे बि हिन वक़्तु मैदान ते लथल आहिनि ऐं मुखालिफ़ दौर अॻवान इहे दावा करे रहिया आहिनि त उन्हनि 11 सीटनि मां हू 7 सीटुनि ते कामयाबी हासिलु कंदा। सो हिन समूरे मामले ते अॼु असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां सां गॾु पैनल में जेके हिन वक़्तु माण्हू आहिनि या जेके अॻवान हिन वक़्तु मूंखे जॉइन करे चुका आहिनि। मोहम्मद सालेह इंडर साहब JUI अॻवान आहिनि, हिन वक़्तु असांखे स्टूडियो में जॉइन करे चुका आहिनि ऐं इन खां अलावा ज्ञानचंद साहब आहिनि, पीपल्स पार्टी अॻवान आहिनि, उहे बि असांखे टेलीफोन लाइन ते या ज़ूम ते थोरी देरि में असांखे जॉइन कंदा। फिरदौस शमीम नक़वी साहब आहिनि, अॻूणो MP आहिनि PTI जा, उहे असांखे हिन वक़्तु ज़ूम ते जॉइन करे चुका आहिनि। उन खां अलावा खुर्शीद अब्बासी साहब आहिनि, सीनियर सहाफ़ी आहिनि, उहे बि थोरी देरि में असांखे जॉइन कंदा। सो ॻाल्हि ॿोल जी शुरूआति कंदासीं। सभिनी खां पहिरीं मोहम्मद सालेह इंडर साहब असांखे हिन वक़्तु स्टूडियो में जॉइन करे चुका आहिनि। मोहम्मद सालेह साहब अव्हांखे भलीकार चऊं था ऐं सेनेट चूंडुनि जे हवाले सां हिन वक़्तु KP में तमामु हलचल आहे, सियासी पार्टियूं मुतहरक आहिनि, मौलाना फज़लुर रहमान जूं मुलाक़ातूं बि थी रहियूं आहिनि। छा चवंदो, कहिड़ी हिकमत अमली तहत अव्हां हीअ चूंडूं विढ़ण वञो पिया? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुक्रिया वक्त बोजदार साहब। ख़ैबर पख्तूनख्वा असम्बली जी जेकी मजमूई सूरत हाल आहे उनमें जन 11 सेनेट जी नशिस्तनि ते इलेक्शन थिए थी, उनमें जमियत उलमा इस्लाम उसूली तौर ते तय करे चुकी आहे त ख़ैबर पख्तूनख्वा असम्बली में जॉइंट अपोज़िशन गॾियल इलेक्शन विढ़ंदी ऐं JUI उनजो बाज़ाब्ता हिसो आहे। मजमूई तौर ते हिकिड़ी जनरल जी सीट जेका JUI जे पंहिंजे जेके आदाद शुमार आहिनि, जेके फिगर्स आहिनि, उनजे मुताबिक़ JUI इंशाअल्लाह हासिलु कंदी। उन ते JUI जो टिकट होल्डर मौलाना अताउल हक़ दरवेश साहब आहे। हिकिड़ी टेक्नोक्रेट सीट जंहिं ते JUI जे तरफ़ खां दिलावर ख़ान साहब कैंडिडेट आहिनि। मजमूई तौर ते इन 2 सीटनि ते JUI पंहिंजा उम्मीदवार आंदा आहिनि ऐं अपोज़िशन जे हवाले सां असांखे उमेदु आहे त मजमूई तौर ते अपोज़िशन 5 सेनेट जूं सीटूं हासिलु करे वेंदी इंशाअल्लाह ताला। उनमें हिकिड़ी ख़ातून जी सीट आहे जेका पीपल्स पार्टी जे हासिलु करण जी उमेदु आहे ऐं अहिड़े तरीक़े सां हिकु जनरल नशिस्त नून लीग ऐं पीपल्स पार्टी बि हासिलु करे वेंदियूं। चूंकि ख़ैबर पख्तूनख्वा असम्बली में हिकिड़ी गॾियल अपोज़िशन आहे ऐं उतां जे उन जॉइंट अपोज़िशन तहत तमामु सियासी पार्टियुनि जे लाइ मुनासिबु इहो ई हो त उहे गॾिजी सॼी इलेक्शन विढ़नि ऐं पंहिंजे आदाद शुमार खे बहितर खां बहितर तरीक़े सां हासिलु करनि। सो जमियत उलमा इस्लाम उसूली तौर ते तय कयो आहे त उहो जॉइंट अपोज़िशन जो हिसो थींदी ऐं JUI जा 2 उम्मीदवार आहिनि, हिकिड़ो जनरल सीट ते मौलाना अताउल हक़ दरवेश साहब ऐं मखसूस सीट ते टेक्नोक्रेट सीट ते दिलावर ख़ान साहब जेके इलेक्शन विढ़ंदा। अच्छा मोहम्मद साहब, तव्हां छा था सम्झो, हीअ जेका इलेक्शन आहे सेनेट उहो शाफ़ या शफ़ाफ़ थींदी अव्हांखे नज़र अचे थो? यकीनी तौर ते ही त मां सम्झां थो त अहिड़ी का सूरत हाल जो त को ख़दशो कोन्हे। ख़ैबर पख्तूनख्वा असम्बली जिते बूथ लॻंदा, जिते वोट थींदो, उते त PTI जी हुकूमत आहे ऐं उन्हनि अहिड़े क़िस्म जो को ख़दशो ज़ाहिर न कयो आहे। इन जी माना इहा ई आहे त साफ़ और शफ़ाफ़ इलेक्शन थींदी ऐं मां सम्झां थो त आदाद शुमार जे एतबार सां असां ठीकु बीठा आहियूं। उनमें अहिड़े क़िस्म जो को ख़दशो हिन वक़्त ताईं को रिकॉर्ड ते कोन आयो आहे। अच्छा, ॿिए पासे जेके आज़ादु उमेदवार आहिनि या जेके PTI में आहिनि, चवंदा त PTI वारा कुझु मौलाना फज़लुर रहमान सां राब्ते में आहिनि, जेतिरे कोई आज़ादु आहिनि पर आहिनि PTI जे थियल चूंडियल ई आहिनि, उहे आहिनि वाक़ई राब्ते में JUI सां या PP सां या नून लीग सां? अवां सम्झी सघो था त गंडापुर साहब जे रवैये ऐं उनजी मौजूदगी में त शायदि अहिड़े क़िस्म जा के इम्कानात
जेकॾहिं हूंदा बि सयूं त उहे मादूम थी विया आहिनि, न हुजण जे बराबरि रहिया आहिनि। अच्छा, ॿिए पासे PTI में इख़्तिलाफ़ बि अचनि पिया। गुज़िरियल ॾींहुं बि असां हिकिड़ो प्रोग्राम कयो, हुन में हिते जेके असां वटि जेको ख़ानज़ादा साहिबु हुनजो मौक़िफ़ कुझु ॿियो हो, गंडापुर साहिब जे ख़िलाफ़ ई हो। छा था सम्झो इन जो फ़ाइदो अव्हांखे सेनेट चूंडनि में थी सघे थो? मां सम्झां थो त गंडापुर साहिब जे हूंदे हर ख़दशो उनजी तवक़ा करे सघिजे थी, जंहिंजो लबो लहजो ऐं जंहिंजी ज़बान एतिरी सख़्तु हुजे ऐं हिकिड़ो इन मिज़ाज सां गॾु माण्हू जेकॾहिं को CM जी सीट ते वेंदो त यकीनी तौर ते पार्टी जे अंदरि बि मसाइल थी सघनि था, मजमूई तौर ते सियासी मसाइल जा इम्कानात मौजूदु रहंदा ऐं मजमूई तौर ते जेतिरे क़दुरु मां सम्झां थो त आदाद शुमार सभिनी सियासी पार्टियुनि वटि पंहिंजा मुकमल आहिनि। पीपल्स पार्टी पंहिंजे वोटनि सां जनरल जी सीट हासिलु करे सघे थी। नून लीग पंहिंजा वोटर जेके अरकान एसेंबली आहिनि उन्हनि सां पंहिंजी हिकिड़ी जनरल जी सीट हासिलु करे सघे थी। JUI पंहिंजे वोटनि सां हिकिड़ी सूबे सेनेट जी सीट हासिलु करे सघे थी। 2 सीटूं आहिनि रहियल, हिकिड़ी टेक्नोक्रेट्स सेनेटर दिलावर ख़ान JUI जे तरफ़ खां, हिकु ख़वातीन जी सीट आहे जंहिं ते पीपल्स पार्टी जी ख़ातून उमेदवार आहे। सो मां सम्झां थो त आदाद शुमार जे मुताबिक़ अहिड़े क़िस्म जो का ज़रूरत न रहंदी। मोहम्मद सालिह साहिबु, तव्हां सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रखंदासीं। हिन वक़्तु PTI अॻवान आहिनि, अॻूणो MP आहिनि फिरदौस शमीम नक़वी साहिबु, उहे बि असां सां गॾु टेलीफोन लाइन ते वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे उन्हनि बि। अस्सलाम वालेकुम फिरदौस साहब। वालेकुम सलाम सर, वेलकम कहते हैं आपको इस प्रोग्राम में। मैं आपके साथ अब बस थोड़ी देर ही हूँ, लेकिन जी। जो सवाल जी, हम कोशिश करेंगे ज़्यादा से ज़्यादा सवाल आपसे करें। JUI यहाँ जो अगवान है उसने जो बात की आपने सुनी है, और दूसरी तरफ मुलाकातों का सिलसिला भी जारी है। सेनेट चूट के हवाले से 21 तारीख को इलेक्शन है, क्या कहेंगे और कितनी सीटें आप लेंगे यहाँ से? जी, पहले तो तारीखी तौर पे तबसरा ये होना चाहिए कि 13 जजों के फैसले को ओवरटर्न किया है 9 जजों ने सुप्रीम कोर्ट के। उसके जरिए जिस पार्टी ने जनरल इलेक्शन में 2 सीटें जीती उसको 5 रिजर्व सीट्स दी गई हैं, और ये पाकिस्तान की तारीख में एक नया रकम कही गई है, जिसको मेरे लिहाज से ये बिल्कुल गैर जमहूरी है और नाजायज़ है, और ऐसी मिसाल कायम की है जिसके लिहाज से अब आइन में तरमीम लानी ज़रूरी होगी कि आइंदा ऐसे काम कोई कर ना सके। अभी भी मैं समझता हूँ कि जो काविशें मौलाना फजलुर रहमान उनकी जमात अगर हॉर्स ट्रेडिंग पे यकीन नहीं रखती तो उन्हें जो भी अददी शुमार के लिहाज से सीटें बनती हैं उसको एग्री कर लेना चाहिए, जैसे कि हम माजी में पंजाब असेंबली में करते रहे। कि इस चार्ज से कि पाकिस्तान के ये सेनेटर हजरात जो हैं वो MPs को ख़रीदते हैं, पैसे देते हैं, लॉयल्टीज चेंज कराते हैं, इसलिए ये सीटें सबकी जो हैं वो पार्टी की सीटें हैं, और उसके लिहाज से जो जितनी सीटें बनती हैं वो तय कर लें, और इलेक्शन के मराहिल में ना जाएं, और अगर जाएं भी तो ओपन शो ऑफ हैंड से करें कि लोगों को पता चले कि इसके अंदर काली भेड़े कौन है। तो हमारी वैसे अगर इलेक्शन जनवरी में हो जाता जैसे बाकी असेंबलियों में होती तो 9 पक्की और 10 की इम्कान था। अब इस सारे मराहिल से गुजारने के बाद जो कुछ इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान और पाकिस्तान की एक अजीम शान जुडिशरी ने किया है, ये तादाद आधी हो जाएगी, और ये इसी की उम्मीद है। लेकिन हमें आगे इससे भी कोई परेशानी की बात नहीं है हमारे लिए कि वो अवामिल जो फॉर्म 47 की हुकूमत बनवा सकते हैं, 17 सीटों पे 2/3 अक्सरियत दिलवा सकते हैं, वो PTI के अंदर लोगों के बाजू मोड़ के उनके घरों पे हमला करके उनको वीडियो दिखा के उन पे जुल्म सितम करके जिस तरह 26 आईनी तरमीम के लिए वोट हासिल किए हैं, अगर वो अहम समझेंगे तो वो इस इलेक्शन के अंदर भी PTI की MPs के ज़रिए कोई फॉरवर्ड ब्लॉक बनाने की कोशिश कर रहे हैं, और हमें इसका पूरा अंदाज़ा है और हम उसको सद्देबाप करने की कोशिश कर रहे हैं। इस मुल्क में जितना जुल्म सितम और जमहूरियत के नाम पे जो खेल खेला जा रहा है और जो खेल रहे हैं वो सब काबिल मजम्मत लोग हैं। तारीख जब भी हकीकी लिखी जाएगी
وہ ان سارے کرداروں کو بے نقاب کرے گی. اور میں یہ سمجھتا ہوں کہ جن ادوار سے ہم گزر رہے ہیں اور جو عوامل سامنے نظر آ رہے ہیں وہ کسی بھی ملک کے لیے شایان شان نہیں ہوتے. قابل مذمت ہیں اور قابل تذلیل ہیں وہ لوگ جو ان عوامل میں حصہ لیتے ہیں. اچھا فردوس صاحب، دوسری طرف کل بھی ہم نے پروگرام کیا تھا، اس میں آپ کا یہاں کراچی کا ایک ممبر موجود تھا ہمارے ساتھ، اور گنڈاپور صاحب کی جب ہم نے سوال جواب کیے تو وہ بالکل اس کا اگینسٹ تھا. کیا سمجھتے ہیں کہ گنڈاپور مخالف، یہاں جو فارورڈ بلاک کی آپ نے بات کی، یہاں جو اختلافات ہیں کہ پی ٹی آئی کے اندر کچھ لوگ گنڈاپور صاحب کے ساتھ نہیں ہیں یا بیرسٹر گوہر کے ساتھ نہیں ہیں، کیا سمجھتے ہیں الیکشن، سینٹ الیکشن کے اوپر یہ اثرات پڑ سکتے ہیں آپ کو؟ یہ بالکل نہیں پڑھنے چاہیے. یہ پی ٹی آئی کے اندرونی معاملات ہیں، یہ فیصلے اندرونی طور پہ ہوں گے. اس سے الیکشن کے اوپر اگر اثرات ہوتے تو اس کے اندر اندرونی عوامل نہیں ہوتے. اس میں جو ہیں وہ پھر بیرونی مداخلت ہے. اس سے کہ یہ جو لوگ نامینیٹ ہوتے ہیں ان کا اپروول جو ہے وہ خان صاحب سے لیا جا چکا ہے، ماضی میں بھی لیا جا چکا ہے، اور آج بھی کوشش ہے کہ دوبارہ کنفرم کر دی جائے. مجھے ابھی تک پتہ نہیں ہے کہ ملاقات ہوئی ہے یا نہیں ہوئی ہے. اس سے کہ عام طور پہ 3 بجے کے بعد ملاقات ہوتی ہے. ہمارے تک خبر آتے آتے کہ ملاقات ہوئی، جیسے جیل کے باہر ہی بٹھا کے واپس کر دیا. 5 بج جاتے خبر آتے تھے. تو جیسے ہی خبر آئے گی اور اگر آپ لوگوں کو پاس آ گئی ہے تو یہ ریکنفرم بھی ہو جائیں گے نام. اور جب خان صاحب ریکنفرم کر دیں گے تو پھر کوئی سوال و جواب نہیں ہونا چاہیے. اچھا فردوس صاحب، جے یو آئی، پیپلز پارٹی، مسلم لیگ نون، کے پی میں ابھی ملاقاتیں بھی ہو رہے ہیں، کیا سمجھ رہے؟ وہ تو کہہ رہے ہیں کہ ہم 7 نشستیں لے جائیں گے یہاں سے. آپ کو کیا لگتا ہے کتنے لیں گے؟ 7 لے پائیں گے؟ دیکھیے یہ پیورلی نمبر گیم ہے. ہر کسی کو اندازہ ہے کہ کتنی مل جائیں گے. میرے خیال سے 7 تو نہیں لے جا سکتے، ان کے زیادہ سے زیادہ 6 ہو سکتی ہیں. 7 کرنے کے لیے انہیں خرید و فروخت کرنی پڑتی ہے. تو آپ کوشش کریں گے، جو 6 آپ نے کہے ہیں کہ 6 لے جائیں گے، آپ کوشش کریں گے کہ وہ 4-5 اٹھائیں اور آپ زیادہ اٹھائیں؟ یہ میں تو کہہ رہا ہوں پوری 11 لے جائے میری طرف سے. یہ کوئی جمہوریت کوئی ہے؟ فیک اسمبلی، فیک کانسٹیٹیوشن، فیک ججمنٹ، یہ تو ایک مذاق ہے. ہم صرف اپنی آواز ایوانوں میں رکھنے کے لیے یہ الیکشن لڑ رہے ہیں. اس سے مطلب یہ نہیں ہے کہ ہم اس اسمبلیوں کو جو ہے صحیح مان رہے ہیں. ہماری لحاظ سے ساری لے لیں تب بھی کوئی فرق نہیں پڑتا. یہ ہے ہی نہیں جمہوریت، اس میں ہے ہی نہیں عوام کا مینڈیٹ. 2 سیٹوں پہ 5 ریزرو سیٹ، کیا کمال کی بات ہے. پھر آپ کہتے ہیں کہ جی اس الیکشن کی اہمیت ہے. کیسی اہمیت ہے؟ یہ ہیں پروپورشنل. 2 پہ 2 مل جائے تب بھی سمجھ میں آ سکتا ہے، 2 پہ 5 مل جائیں یہ کسی کی سمجھ میں نہیں آ سکتا. اچھا، آپ کے جو ایم پی ایز ہیں وہاں کے، وہ بھی سننے میں آ رہا ہے کہ وہ وہاں مخالف جو دورے اس کے ساتھ رابطے میں ہے. کوئی کیا ایسی کوئی چیز میں نے ہے؟ آپ سے کیا کہا 11 کی 11 لے جائیں، کیا کوئی فرق پڑے گا؟ لوگوں پہ جب ظلم و تشدد جبر کیا جائے گا، آپ کے بیٹے کو اغوا کر لیا جائے گا، آپ کی بیوی کو تھانے بلا کے بٹھا دیا جائے گا، اور اس کے ساتھ جو اس کو دھمکیاں دی جائیں گی، جو فحاشی ہوگی، اس کے بعد کیا شہریار آفریدی کو ہم بھول گئے؟ کیا اعظم خان سواتی صاحب کی، بیگم صاحبہ کی جو ویڈیوز آئی تھیں وہ بھول گئے؟ کیا یہ سب کچھ ماضی میں نہیں ہوا؟ کیا میں کوئی نئی بات کہہ رہا ہوں؟ تو اس لیے اب مجھے ذاتی طور پہ کوئی چیز حیران نہیں کرتی، اور یہ جتنی گر چکی ہے کردار میں، ہر چیز کی امید کی جا سکتی ہے اور ہر نتیجہ جو ہے وہ اپنی جگہ ہے. فیصلہ آخرکار عوام کو کرنا ہوگا. عوام جب تک برداشت کرتے رہیں گے یہ سب کچھ ٹھیک ہے. کبھی نہ کبھی تو عوام میں، اس کہ ہم لڑ کس کی جنگ رہے ہیں؟ ہم اپنی ذات کے لیے تو نہیں لڑ رہے، ہم پاکستان کے لیے لڑ رہے ہیں. عوام کو نظر آنے لگے گا کون صحیح ہے، کون غلط ہے، اور کون اس نظام کے ساتھ کیا کھلواڑ کر رہا ہے. آج بھی ہم بحیثیت ایک ملک جہاں کھڑے ہیں 77 سال بعد، ہمارے 7 آزاد ہوئے ہوئے ممالک کہاں پہنچ گئے. تو کوئی تو ذمہ دار ہے. پی ٹی آئی کا حصہ
33 ماہ ہے ان 77 سال میں، باقی کا بھی تو کسی نے جواب دینا ہے۔ پھر تو صاحب آپ کہہ رہے ہیں کہ وہ 11 سیٹ نشستیں لے جائیں آپ کو کوئی فرق نہیں پڑے گا، لیکن یہ سننے میں آ رہا ہے کہ سینٹ الیکشن کے بعد میں بھی آپ کا گورنمنٹ نہ رہے کے پی میں۔ جی میں تو کہہ رہا ہوں آج لے لیجئے، کیا فرق پڑتا ہے؟ اس سے کوئی فرق پڑے گا آپ کے خیال سے؟ بلوچستان ہو جائے گا، کے پی میں بھی کرنا چاہتے ہیں کر لیں۔ خان صاحب کی کوئی بلوچستان میں کس کی حکومت ہے؟ جی کس کی ہے؟ بلوچستان جی بلوچستان میں جی پیپلز پارٹی اور نون لیگ کا ہے۔ میرے خیال سے تو حکومت ہی نہیں ہے، جس طریقے سے وہاں ان کا کنٹرول نہیں ہے۔ کنٹونمنٹ کے باہر بھی رات کے 7 بجے کے بعد کوئی کنٹرول نہیں ہے پورے بلوچستان میں۔ تو کیا آپ چاہتے چاہیں گے کے پی کے ویسے ہی حالات فردوس صاحب آپ چاہتے ہیں ویسے ہی حالات کے پی میں ہو جائے تو ضرور کر لیجئے، تبدیل کر لیجئے گورنمنٹ۔ خان صاحب نے کوئی دیا ہے اشارہ الیکشن کے حوالے سے ایسے کریں یا وہ کریں؟ ویسے تو خان صاحب وہاں سے سننے میں آ رہا ہے کہ احتجاج کو بھی لیڈ کریں گے، گنڈا پور صاحب کہتے ہیں کہ سینٹ الیکشن کے حوالے سے اس کا کوئی بیان یا پی ٹی آئی والوں کے ساتھ کوئی رابطہ وغیرہ؟ اگر دیا بھی ہے تو ہمیں کوئی آپ سے شیئر کرنے کی ضرورت نہیں، اول تو کوئی رابطہ نہیں ہو رہا۔ اچھا، آج سپرنٹینڈنٹ جیل صاحب کے بیانات چل رہے ہیں کہ انہوں نے کتنی ملاقاتیں کر دی، ان کو وہ بتائیے کتنی ملاقاتیں انہوں نے ریفیوز کی ہیں جو کورٹ نے آرڈر دی تھی۔ جمعرات کے کتنے دن تھے؟ اگر 6 افراد ملتے ہیں 2 سال سے خان صاحب ہیں اور ہفتے میں 1 دن بھی دیں تو 112 دن کے لحاظ سے 6 آدمی اگر ملتے تو اس کے مقابلے میں جتنے انہوں نے بنائے اتنی تو ملاقاتیں نہیں ہوئی ہیں۔ ان کا حساب کتاب پتہ نہیں کہاں سے آ رہا ہے، تاریخیں دے، نام دے 112 ملاقاتوں کے۔ میں خود 6 دفعہ جیل سے واپس آئے ہوں بغیر ملے ہوئے، اب تاریخوں کے ساتھ بتاؤں گا کہ مجھے کس کس تاریخ کو نہیں ملنے دیا، جبکہ میرے پاس آرڈر بھی تھا، نام بھی تھا لسٹ پر۔ جھوٹ بولنے کی تو کوئی انتہا نہیں ہوتی۔ ابھی بھی سب کہتے ہیں کہ جی ہم الیکشن جیت گئے، کہتے ہیں ہم سیالکوٹ کا الیکشن بھی جیت گئے تھے، لیکن انہی کے اعلائی ندیم افضل چند صاحب نے کہا کہ جی جو مسلم لیگ سے ہاتھ ملائے گا وہ ہار جائے گا، اور یہ الیکشن جیتے ہیں وہ جو مسلم لیگ کے مخالف ہیں، ان کے اعلائی کہہ رہے ہیں، اور کہہ رہے ہیں ایسی بدترین دھاندلی میں نے کبھی دیکھی نہیں۔ ہم نے نہیں کہا، ہم تو کہتے ہی تھے، ہماری بات کو تو جھوٹ کہا جاتا ہے، ہم سچ بولنے والے ہیں ہی کب؟ جو ان کے ساتھ ہیں، جن کے صدر بیٹھے ہوئے، وہ پارٹی اس پنجاب کے پریزیڈنٹ کے ساتھ بیٹھ کے پریس کانفرنس میں یہ بات کہتے، ڈینائی نہیں کی انہی نے کہ غلط کہہ رہے۔ نہ پیپلز پارٹی نے ندیم افضل چند کو پارٹی سے نکال دیا۔ اچھا فردوس صاحب، بیرسٹر گوہر ہمیں کہیں نظر نہیں آ رہا، سینٹ الیکشن میں باقی 5 دن بچے ہیں، بیرسٹر گوہر اور سلمان صاحب جو ہیں آپ کے جو سینئر جو لیڈر ہیں وہ کہیں بھی ہمیں نظر نہیں آ رہے۔ سر آپ نے پتہ نہیں کون سا چشمہ پہنا ہوا ہے، ابھی کے پی ہاؤس میں پرسوں جب کاروان چلا ہے اس کے باہر بیرسٹر گوہر نے کوئی 5 منٹ کی تقریر کی اور 10 منٹ میڈیا سے بات کی۔ اس کے بعد لاہور پہنچنے کے بعد ایک پریس کانفرنس ہوئی ہے، تو 2 دن گزرے۔ آپ نے نہیں دیکھا تو دیکھ لیجئے تو نظر آ جائیں گے۔ اگر آپ کو یہ سوال کوئی فیڈ کر رہا ہے تو اس سے کیا اپنا ہوم ورک صحیح کیا کرے۔ نہیں، میرا کہنے کا مطلب یہ ہے کہ فردوس صاحب جتنے وہ متحرک ہیں مخالف دور کے، جیسے جے یو آئی، پی پی کی خورشید شاہ صاحب کی ملاقات ہوئی تھی مولانا فضل الرحمان کے ساتھ، اسی تنازع میں نے یہ سوال آپ سے پوچھا ہے کہ ہم کیوں متحرک ہوں؟ ہمیں معلوم ہے ہمارے ساتھ کیا ہو رہا ہے۔ آپ نے ابھی میرا پوائنٹ آف ویو سنا کہ 11 کی 11 لے لو، حکومت لینی ہے حکومت لے لو، جتنا تم لے سکتے ہو لے لو، اتنا آپ ہمارے لیے بہتری کر رہے ہیں، ہم تو آپ کے شکر گزار ہوں گے۔ ہم رانا ثناء اللہ صاحب کے شکر گزار ہیں کہ انہوں نے کہا کہ عمران خان کے بچے آئیں گے تو انہیں اریسٹ کر دیں گے، ہم بڑے مشکور ہیں اس سے کہ انہوں نے اس حکومت کا کردار، جمہوریت پسند ہونا، لا اینڈ آرڈر پہ بلیو کرنا، فنڈامنٹل رائٹس بلیو کرنا، جتنے ہمارے اعتراضات ہیں اس کا ثبوت انہوں نے خود ہی دے دیا اپنی زبان سے۔
تو میں تو مشکور ہوں گا. شاید خبر نہیں بنتی کہ عمران خان کے بیٹے اپنے والد سے ملنے آ رہے. خبر بنا دی رانا ثناء اللہ نے یہ کہہ کے کہ ہم ان کو اریسٹ کریں. بالکل اس نے یہی بات کی، اگر وہ قانون ہاتھ میں لیں گے تو ہم انہیں گرفتار کریں گے. لیکن نہیں وہ تو بعد میں کیا. پہلی دفعہ تو انہیں کہا ملنے نہیں دیں گے، اریسٹ کر لیں گے. اچھا لیکن بھائی وہ لیتے، قانون کو ہاتھ میں لیتے تب کر لیتے، بڑھ کے کیوں مار رہے ہو؟ اینی وے جو کچھ کیا میں تو ان کا بہت مشکور ہوں کہ اتنی بڑی خبر بنوا دی انہیں. اچھا فردوس صاحب، دوسری طرف اگر دیکھیں تو جو مخصوص سیٹوں پہ اس وقت آئے ہیں جو ممبرز، انہوں نے ابھی تک کے پی میں حلف نہیں اٹھایا، تو کیا سمجھتے ہیں اس سے آپ کو فائدہ ہوگا یا نقصان ہوگا؟ جی دیکھیں، ہم نے پشاور ہائی کورٹ بھی موو کیا ہوا ہے. ہم ہر کسی کو ایکسپوز کر رہے ہیں. جہاں جہاں جس طریقے سے جدوجہد کی جا سکتی ہے وہ ہم کرتے رہیں گے اور سارے کردار سامنے آتے رہیں گے. دیکھیں ایک کردار تھے قاضی فائز عیسیٰ صاحب. انہیں نے کہا کہ پی ٹی آئی کو سمبل لے لیا جائے. ایک اور کردار تھے سکندر سلطان راجہ صاحب. جی بالکل. انہوں نے کہا جی سمبل ہی نہیں، نام بھی نہیں استعمال کر سکتے. پھر عدالت میں پہنچے، انہوں نے کہا آپ نے میرا دروازہ کیوں نہیں کھٹکھٹایا تھا؟ اگر آپ دروازہ کھٹکھٹا دیتے تو ہم کہہ دیتے. بھائی آپ اخبار نہیں پڑھتے؟ آپ جو ججمنٹ لکھا تھا اس میں ججمنٹ میں کیوں نہیں لکھا آپ نے کہ جی صرف سمبل لیا جا رہا ہے، پی ٹی آئی کین کنٹیسٹ الیکشن ایز اے پارٹی؟ کیا آپ کے پاس یہ نہیں پتا کہ ہمیں لیول پلینگ فیلڈ نہیں دی گئی؟ یہ ساری سیاسی جماعتوں کو صاف سونگ گئے تھے کہ پی ٹی آئی کا ایک جلسہ نہیں ہونے دے رہے. کسی نے جمہوریت کے لیے آواز اٹھائی، یہ اپنے آپ کو بڑا جمہوری کردار دکھاتے. ہماری کوئی کارنر میٹنگ ہوئی، ہمیں کوئی ڈور ٹو ڈور کمپین کرنے کی اجازت دی نہیں دی. ہمارے پولنگ ایجنٹس کو بھی نہیں آنے دیا، نکال دیا. اور 8 فروری کو رات کے 11 بجے تک ہم 2/3 اکثریت تھے جو اگلے دن 4 بجے تک ختم ہو چکے تھے. یہ اور 25% ووٹ گن چکا تھا 11 بجے تک، تب یہ ہوا. تو یہ ساری چیزیں، دنیا اندھی تو نہیں، پاکستانی سارے گدھے تو نہیں، یہ سمجھتے رہے. لیکن ہے نہیں، پاکستانی بڑی سمجھدار قوم ہے. ان کو جب کہا گیا تھا تو ان کا بدلہ ووٹ سے انہوں نے دکھا دیا. ووٹ دیکھے کہ ہم کس کی حکومت چاہتے ہیں. یہ 17 پہ 144 بن جائے، میری صحت پہ کیا فرق پڑتا ہے؟ یہ اپنے کفن میں خود اپنی کیلیں ٹھوکتے رہے. ایم کیو ایم کہیں ہے ہی نہیں کراچی میں، اس کو دے دی 18 سیٹیں. آپ کے خیال سے ایم کیو ایم 18 جیت لے گی؟ دوبارہ سوال ہی نہیں پیدا ہوتا. ایک بھی نہیں جیتے گی جیسے پہلے نہیں جیتی تھی. ہاں پوری 22 کی 22 جیت جائے گی اگر بیلٹ پیپر تبدیل کر دیا جائے گا، بیلٹ باکسز تبدیل کر دیے جائیں گے، ٹھپے لگا دیے جائیں گے. یہ تو انہوں نے کہا اس وقت تو جمہوریت ہے ہی نہیں پاکستان میں، اس وقت تو بڑی سیدھی ہے. ہم باقی باہر کی دنیا کو دکھاتے ہیں کہ پاکستان میں الیکشن ہو رہا ہے، نتیجہ ہم بنا کے پیش کریں گے اور کوئی چوں نہ کرے. اس یہ ہے پاکستان کی جمہوریت. اچھا فردوس صاحب، اس سے اگر کوئی ہتھ استعمال کیا گیا تو الیکشن کے بعد آپ کا کیا لائے عمل ہوگا، یا کیا آگے کیا اسٹیپ ہوگا آپ کا؟ یہ ہمارا لائے عمل تو واضح ہے، ہم احتجاج میں ہیں. ہماری اصلی آزادی کی احتجاجی تحریک شروع ہو چکی ہے، اور جب تک ہم اپنے ہدف حاصل نہیں کریں گے یہ تحریک چلتی رہے گی. کوشش ہماری یہی ہوگی کہ ہم ہدف جلد سے جلد حاصل کریں، لیکن اس کی کوئی یقین دہانی نہیں ہوتی. موومنٹس میں گولز ہوتے ہیں، تاریخیں نہیں ہوتی. 5 اگست ایک اہم دن ہے، جسے کہ خان صاحب کی قید کو 2 سال ہو جائیں گے. ہم بھرپور احتجاج کریں گے اس دن، مظاہرے بھی کریں گے، نکلیں گے بھی انشاءاللہ. لیکن یہ تحریک چلتی رہے گی. جیسے کہ 24 نومبر کو بھی کنفیوژن پیدا ہو گیا تھا. فائنل کال، دیر از نو فائنل کال، دیر از اونلی ون کال. جو تحریک کا مقصد ہے وہ حاصل کرو. فردوس صاحب، یہ اور تحریک وہ فیصلی آزادی. کہاں تک یہ تحریک لے جائیں گے؟ اسلام آباد جائیں گے یا جو صوبائی لیول پہ یہ سارے احتجاج ریکارڈ کریں گے آپ؟ فیصلہ ہو چکا ہے. یہ
یہ کہیں نہیں جاری، پورے پاکستان میں ہر جگہ جو ہے احتجاج ہوگا. ڈسٹرکٹ وائز ہوگا، جیسے آپ کے لوگ کہہ رہے ہیں کہ ڈسٹرکٹ وائز احتجاج کریں گے. ڈسٹرکٹ وائز ہو، سٹی وائز ہو، محلے وائز ہو، راؤنڈ اباؤٹ وائز ہو، چھتوں پہ ہو، لوگوں کے سینوں پہ ہو، لوگوں کے کپڑوں کے ذریعے ہو، ہر طریقے سے جو ہمارے پاس ہوگا ہم احتجاج کریں گے. فردوس صاحب آپ ہمارے ساتھ رہیے. محمد صالح صاحب. سر فردوس مجھے اجازت دیجیے، مجھے ایک اور ٹی وی شو والے بار بار کہہ رہے ہیں آپ لوگوں کا ٹائم 4 سے 4:30 کا. ٹھیک ہے، تھینک یو آپ کو اجازت ہے. صالح صاحब तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं फिरदौस साहिब जूं, ऐं ॿिए पासे जेके मखसूस सीटूं आहिनि KP में जेके मेंबर आहिनि उन्हनि अञा ताईं को हलफ़ न आहे कयो. छा था सम्झो उन्हनि हलफ़ न खणण सां जेकॾहिं हलफ़ अञा 5 ॾींहं आहिनि में बि खणी बि वञनि, जे नथा खणनि त JUI ते उनजो केतिरो असरु पवंदो? मुंहिंजे ख़्याल में हिकिड़े अदालती फ़ैसिले खां बाद 13 जजनि जो फ़ैसिलो बि अदालत जो फ़ैसिलो चवराए थो, 9 जजनि जो फ़ैसिलो बि अदालत जो फ़ैसिलो आहे. अदालती तारीख़ या इन मौज़ू ते त घटि में घटि तव्हां सां घणे लंबे बास में कोन था वञी सघूं. हिकिड़ो अदालती फ़ैसिले खां बाद मुंहिंजे ख़्याल में स्पीकर खे अदालती अहकामात जी तामील करणु घुरिजे ऐं बसूरत दीगर गवर्नर जो ऑप्शन मौजूदु आहे. ऐं मुंहिंजे ख़्याल में अहिड़े क़िस्म जो को बहरान पैदा थियण जा के इम्कान कोन था नज़र अचनि. तव्हांखे छा थो लॻे अदालती हुकुम बाद ई हलफ़ खणी सघनि था, न त स्पीकर हलफ़ नथो खणाए सघे? छो जो हू त पंहिंजी ज़िद ते क़ाइमु आहिनि, चवंदा अॼु घुराईंदासीं इजलास, सुभाणे घुराईंदासीं. ॾिसो असेंबली में माज़ी में बि ईअं रहियो आहे. अवां ॾिठो जॾहिं अदम एतमाद जी तहरीक पेश थी उन वक़्तु बि स्पीकर पंहिंजे तौर ते हिकिड़ो फ़ैसिलो कयो ऐं आख़िर ते उन फ़ैसिले ते डटियल रहियो. सो हाणे बि मां सम्झां थो जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी सूरताल ठहे थी त मुतबादिल निज़ाम में गुंजाइश मौजूदु आहे ऐं उहो गवर्नर जी सूरत में थी सघे थो. अच्छा, ॿिए पासे मोहम्मद साल साहिबु ॾिसूं जेकॾहिं माज़ी में या कुझु महीना पहिरियां 2 साल पहिरियां तव्हां PDM में हुया गॾु, मौलाना फज़ल रहमान साहिबु इहे सभु गॾु हलिया. उन खां पोइ इलेक्शन खां पोइ वरी असां ॾिठो त मुख़्तलिफ़ वक़्तनि ते JUI तरफ़ां बि बयानबाज़ी थी, पीपल्स पार्टी या नून लीग तरफ़ां, पर हाणे वरी इलेक्शन में गॾिजण जो छा ख़ासि मक़सदु आहे? मां सम्झां थो त हिकिड़ो ख़ैबर पश्तूनख्वा असेंबली खे अवां ॾिसंदो त ख़ैबर पश्तूनख्वा असेंबली में हिकिड़ी गॾियल अपोज़िशन आहे. पीपल्स पार्टी बि अपोज़िशन में आहे, नून लीग बि अपोज़िशन में आहे, JUI बि अपोज़िशन में आहे. हाणे हिकु असेंबली जे हाउस में 3 धुरियूं अपोज़िशन में मौजूदु आहिनि ऐं हुक्मरान धुर खे अली अमीन गंडापुर जहिड़ो माण्हू लीड करे त तव्हां सम्झी सघो था त असांजी क़ौमी असेंबली वारी अपोज़िशन जे बुनियाद ते को ख़ैबर पश्तूनख्वा जी असेंबली में को अलायंस न थी सघंदो. इन जे करे त हिकिड़ो सख़्तु मिज़ाज ऐं इख़लाक़ खां किरियल ॿोली ॻाल्हाइण वारे माण्हू जे हूंदे JUI जे लाइ त को रस्तो ई कोन्हे सवाइ जे पंहिंजी KPK असेंबली जी अपोज़िशन सां गॾु रहे. ऐं मजमूई तौर ते सियासी मैदान ते फिरदौस साहिबु ज़िक्र कयो त असांखे जलसा करण न विया. शिकायतूं त असांखे आहिनि. ख़ैबर पश्तूनख्वा असेंबली में उहा बि त फॉर्म 47 जे तहत आहे, साॻी क़िस्म जी असेंबली आहे. ऐं ख़ैबर पश्तूनख्वा में मां ॾिठो त मौलाना फज़ल रहमान साहिब खे थ्रेट्स जे नाले ते महदूद करण जी कोशिशि कई वई, मुसलसल जलसनि खां रोकियो वियो. असांजे लाइ त अॼु ताईं ख़ैबर पश्तूनख्वा में साॻी सूरत हाल आहे. मौलाना फज़ल रहमान साहिब जे फर्ज़ंद मौलाना असजद महमूद साहिबु उनजो मुसल्ला माण्हुनि जे जथे अॻु ॾिनो ऐं साॻी सूरत हाल खां अॼु ताईं असां गुज़रूं था. असांजा उहिदेदार क़तल थियनि था, शहीद कया वञनि था रोज़ाना जे बुनियाद ते. ऐं अॼु ताईं अहिड़े क़िस्म जो माहौल असांखे फ़राहम कोन थो थिए जंहिंमें असां ग्राउंड ते वञी करे अमलनि खां जदोजहद करे सघूं. सो मां सम्झां थो त जमियत उलमा इस्लाम मुतहिदा अपोज़िशन में जेको फ़ैसिलो कयो आहे ऐं उन में यकीनी तौर ते सभु अवामिल इहे साम्हूं आहिनि अव्हां जे, ऐं उहो फ़ैसिलो इंशा अल्लाह ताला सेनेट जी इलेक्शन खे नतीजे ताईं पहुचाईंदो. अच्छा मोहम्मद साल साहिबु, ॿिए पासे इहे बि ॻाल्हियूं आहिनि जीअं फिरदौस साहिबु चए पियो त असांखे को मसइलो न आहे, जेकर 11 सीटूं खणी वञनि त खणी वञनि, असांखे को मसइलो न आहे. पर हू चवंदा त तव्हां 6 ई खणी सघंदो, 5 हू खणंदा या हुन में हिकु अधु आज़ाद में बि खणी वञनि. पर जेकर इहे ॻाल्हियूं बि आहिनि त सेनेट इलेक्शन खां पोइ KP जी जेका हुकूमत आहे उहा तब्दील में बि थिए, मौलाना फज़ल रहमान या अवां जे कंहिं पार्टी मां को वॾो वज़ीर अचे. छा इहे जेके ॻाल्हियूं आहिनि या जेके ख़बरूं आहिनि इन्हनि में का सदाकत आहे, या जीअं फिरदौस साहिबु चयो त 6 सीटूं अव्हांखे मिलंदियूं, अव्हां सम्झो त 6 सीटूं खणी वेंदा इन सिचुएशन में? मां पंहिंजी पार्टी जे हवाले सां पंहिंजी पोज़ीशन खे क्लियर कंदो हलां त JUI हिकु टेक्नोक्रेट्स जी सीट हासिलु करे वठंदी. सेनेटर दिलावर ख़ान उन जो उम्मीदवार आहे ऐं जनरल जी हिकु सीट
मौलाना अताउल हक दरवेश उन ते उम्मीदवार आहे ऐं उहा पंहिंजे वोटनि जे बुनियादनि ते हासिल करे वठंदी। जनरल टेक्नोक्रेट सीट ते असांखे अपोज़िशन सपोर्ट करे थी, ख़ातून जी सीट ते असां अपोज़िशन खे सपोर्ट करे वठंदासीं। मजमूई तौर ते जेको फार्मूलो मजमूई तादाद बाक़ी पार्टियुनि जो छा रहंदो, मुनासिबु हूंदो त पंहिंजी पार्टियूं पाण पंहिंजी पोज़ीशन खे ऐं आदाद शुमार खे क्लियर करे वठनि। इन हाउस चेंजिंग जे हवाले सां मां मुंहिंजे सवाल ते वाज़े कंदो हलां। मौलाना फज़लुर रहमान साहब इंतिहाई ख़ैरख़्वाहाना अंदाज़ में PTI खे मशवरो ॾिनो त अवां पंहिंजे अंदर खां तब्दीली आणियो, तक़ाज़ा इहा आहे त अंदर खां तब्दीली आणियो। ऐं उन अंदर खां तब्दीली जे रद्द अमल में अवां ॾिठो त लाहौर में वेही करे गंडापुर जंहिं जंगली ज़बान में रद्द अमल ॾिनो ऐं उनजो लहजो, उनजो अंदाज़, उनजी चहिरो ऐं चहिरे जो हुलियो हैरान कंदड़ हो। को सियासतदान जो जवाबु न लॻे पियो। मुंहिंजे ख़्याल में जमीयत उलमा इस्लाम कंहिं बि ग़ैर जमहूरी अमल जे हवाले सां इंतिहाई पंहिंजी पोज़ीशन खे क्लियर रखियो त मौलाना साहब इहो ई मशवरो ॾिनो त तव्हां अंदर खां तब्दीली आणियो। मजमूई तौर ते जेकॾहिं असेंबली में का अहिड़ी फ़िज़ा ठहे थी, को आदाद शुमार जो को फ़र्क़ु पैदा थिए थो त यकीनी तौर ते हालात जी तब्दीली सां गॾु फ़ैसिला बि तब्दील थी सघनि था। अच्छा, गंडापुर साहब जी तव्हां ॻाल्हि की त उनजी ज़बान सख़्तु आहे ऐं हू सख़्तु ज़बान इस्तेमालु करे पियो, त जेकॾहिं गंडापुर साहब खे हटायो वञे, जी ॿुधण में अचे पियो त इख़्तिलाफ़ आहिनि PTI में, फिरदौस साहिब असां सां गॾु हुयो ऐं उन बि इहा ॻाल्हि कई त आहिनि अंदरूनी इख़्तिलाफ़ आहिनि। जेकॾहिं अहिड़ो कुझु थिए थो ऐं अव्हांखे चांस बि मिले थो KP हुकूमत खे होॾे होॾे करण जो, पीपल्स पार्टी नून लीग सां गॾिजी करे, त पोइ छा तव्हां गंडापुर खे वॾे वज़ीर तव्हां जेकॾहिं PTI हटाए कंहिं ॿिए खे आणे, या तव्हां हुकूमत उन्हनि जी ख़तमु करे पंहिंजी हुकूमत आणण जी कोशिशि कंदो? मुंहिंजे ख़्याल में कुझु सवालात ईंदड़ वक़्त जा थी सघनि था। उन वक़्त जे ईंदड़ वक़्त जे सवालात ते वक़्त खां घणो अॻु में त डिस्कस कोन थी करे सघिजे। हिन वक़्त ताईं जमीयत उलमा इस्लाम जो जेको मौक़िफ़ आहे उहो क्लियर आहे, जेको मौलाना फज़लुर रहमान ख़ैरख़्वाहाना अंदाज़ में उनखे ॾिनो त पार्टी जे अंदर खां तब्दीली आणियो बजाए जे त का ॿाहिरां खां तब्दीली अचे। मतिलबु त गंडापुर साहब खे हटायो? गंडापुर साहब जी मजमूई जेकी गिरफ्त आहे निज़ाम ते, या पार्टी सां जेको ख़ैरख़्वाही वारो रवैयो आहे, या जेकी अमन अमान जी सूरत हाल आहे, उन में त हू जंहिं पोज़ीशन ते आहे त हुनजी त कंहिं बि क़िस्म जी हुकूमत जे नाले जो को तसवुर ई कोन्हे, सवाइ इन जे त हिकिड़ो माण्हू पंहिंजे लहजे में घुमंदो फिरंदो ऐं ॻाल्हाईंदो वठे थो। मजमूई तौर ते हुनजी हुकूमत जो को तसवुर आहे ई कोन। अच्छा, ॿिए पासे मोहम्मद साल साहब, खुर्शीद शाह साहब जी बि मुलाक़ात थी आहे मौलाना फज़लुर रहमान साहब सां। जेकॾहिं सिंध में असां ॾिसूं त JUI जा अॻवान जेके मुख़्तलिफ़ वक़्तनि ते, चाहे बदअमनी हुजे चाहे कैनालनि वारो इशू हुजे, उन्हनि में उन्हनि PP खे तनक़ीद जो बि निशानो बणायो आहे। छा था सम्झो हीअ जेका मुलाक़ात थी हुई, इहे इन ते सेनेट चूंडनि ते ई ॻाल्हि ॿोल कई वई, या सिंध जा जेके मामला हुया उन्हनि ते बि का गौर वीचार या अहिड़ो कुझु थियो हुजे? जमीयत उलमा इस्लाम इंतिहाई हिकिड़ो संजीदा रोल अदा कयो आहे हर दौर में। असां तनक़ीद सां गॾु मुलाक़ातनि जा रस्ता त कॾहिं बंदि करे कोन था सघिजनि, मुज़ाकरात जा रस्ता बि बंदि कोन्हनि। ऐं कैनालनि वारे इशू ते अवां ॾिठो त जमीयत उलमा इस्लाम ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस खां अलामा राशिद मोहम्मद सुमरो कराची में ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस कोठाई, ऐं उनखां बाद असां सॼी सिंध में राय आमा खे मुनज़म करणु शुरू कयो, ऐं उहा मुनज़म थी इन मक़ाम ते पहुती जे मां सम्झां थो त आख़िरी जेके इक़दामात असां नेशनल हाईवे, मोटरवे, इंडस हाईवे खे ब्लॉक कयोसीं, ऐं उनखां बाद इन मक़ाम ते सूरत हाल बीठी त उनखे नोटिफिकेशन ॾियणो पियो। अमन अमान जे हवाले सां अवां सिंध जे अमुन खे ॾिसो था। सिंध जी सूरत हाल इहा त कराची जो हिकिड़ो स्क्रैप जो वापारी रहीमयार ख़ान वञे थो, 82 सालनि जो पीरसन कुराड़ो उनखे अगवा कयो थो वञे, ऐं उनजी नंगी वीडियो भरे करे उहा छॾी थी वञे। ख़बर न आहे त सिंध हुकूमत कहिड़े कंहिं आफ़त जे इंतज़ार में आहे। मासूम बारड़ा उनखे अगवा कयो थो वञे, फैमिलीज़ खे अगवा कयो थो वञे। पुलिस चौकियुनि जे क़रीब में अगवाकार हाईवे खे ब्लॉक कनि था, कोचिस खे फुरनि था, गाॾियुनि खे फुरनि था, ऐं पुलिस ख़ामोश वेठी आहे। मां सम्झां थो त अहिड़ी लाक़ानूनियत जनरल ज़िया वारे ज़माने में, जॾहिं हथियारनि जी स्मगलिंग जे हवाले सां खोड़ सारियूं ॻाल्हियूं गर्दश कंदियूं हुयूं, उन ज़माने में बि लाक़ानूनियत जो इहो आलम न हुयो। माण्हू रातिनि जो घरनि में महफ़ूज़ कोन्हनि, ॾींहं जो बाज़ारनि ऐं रोड रस्तनि ते महफ़ूज़ न आहिनि। इहा सूरत हाल लम्हे फ़िक्री आहे। सभ खां वधीक ज़िम्मेदारी पीपल्स पार्टी जी बणिजे थी। कम अज़ कम अमुन अमान जे मसइले खे संजीदा वठे। अमुन आहे त तिजारत आहे, अमुन आहे त शहरी ज़िंदगी आहे, अमुन आहे त असांजी सियासत बि रहंदी।
पीपल्स पार्टी पंहिंजी पोज़ीशन खे अमन अमान जे हवाले सां क्लियर करे त मुसलसल अमन जे मसइले ते उहो जंहिं कर्नल अटार जो मुज़ाहिरो करे थी त मां सम्झां थो सवालात हाणे पीपल्स पार्टी जी लीडरशिप जे तरफ़ उथंदा ऐं मां उमेदु कयां थो त शायदि असां जेके क़बाइली जरगो सरदारनि जो कोठायोसीं उन खां बाद 3 जुलाई हिकु दफ़ो ॿीहर अलामा राशिद मोहम्मद सुमरो क़बाइली सरदारनि जो जरगो कोठायो आहे ऐं असां तय कयो आहे त जेकॾहिं अमन अमान जी सूरत हाल खे सिंध में बहितर न कयो वियो त असां आज़ादी वारे ॾियारे ते सिंध हुकूमत ऐलान कयो आहे त असां 10 ॾियारा जशन आज़ादी मल्हाईंदासीं त असां सिंध में जशन आज़ादी खे इन सूरत में मल्हाईंदासीं त असांखे ॾुआरनि खां आज़ादी ॾियारियो, असांखे बदमनी खां आज़ादी ॾियारियो, असांखे क़तल गारतगिरी खां आज़ादी ॾियारियो, असांखे अमन अमान जी इंतिहाई बदतरीन सूरत हाल खां आज़ादी ॾियारियो, माण्हुनि खे वापारु करणु ॾियो, माण्हुनि जी ज़िंदगियुनि खे महफ़ूज़ कयो, बहिराड़ी में हारी मज़दूर उनखे महफ़ूज़ कयो। असां तय कयो आहे त 14 अगस्त ते कश्मीर जेको बदमनी जो गढ़ बणायो वियो आहे उतां खां कराची जे तरफ़ लॉन्ग मार्च कंदासीं। अमुन मार्च उनजो उनवान हूंदो ऐं CM हाउस जे आॾो वेही करे असां अमुन जो मुतालबो कंदासीं ऐं अमुन जे लाइ CM हाउस जो घेराव कंदासीं। उसूली तौर ते अमुन अमान जे मसइले ते JUI इहे इक़दामात कया आहिनि ऐं उसूली तौर ते इहो फ़ैसिलो JUI करे वेठी आहे। अच्छा मोहम्मद साल साहब, असांजे प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी तरफ़ वञे पियो, सो आख़िरी सुवाल अव्हां खां इहो कंदासीं, सेनेट इलेक्शन में अव्हांखे कामयाबी मिले थी त पोइ ईंदड़ जेका हिकमत अमली हूंदी या जेके ईंदड़ शयूं हूंदियूं उहे कहिड़ियूं हूंदियूं अव्हां जूं? मजमूई तौर ते JUI त इंतिहाई क्लियर पोज़ीशन ते बीठी आहे। असां चाहियूं था त क़ौमी असम्बली में बि असां अपोज़िशन खे गॾु खणी हलूं। अवां ॾिठो त इमरान ख़ान साहब जे रिहाई जे मसइले ते मौलाना फज़लुर रहमान साहब पंहिंजो क्लियर मौक़िफ़ ॾिनो त को बि हिकिड़ो सियासी कारकुन जेल में न हुजणु घुरिजे ऐं सियासी कारकुन जी रिहाई जो हिकिड़ो अदालती निज़ाम मौजूदु आहे ऐं उन अदालती निज़ाम जे मुताबिक़ उनखे गैर क़ानूनी क़ैद में रखिजे ऐं JUI जी मजमूई तौर ते कोशिशि रहंदी त असांजो मुल्क जो निज़ाम उन में जेके कमज़ोरियूं आहिनि उनखे ठीकु करण जी कोशिशि करे हिकिड़ी मुअसर सियासत ऐं हिकिड़ी मुस्बित सियासत जो हिकिड़ो जेको अमल हले थो उनखे तसलसल ॾिनो वञे। महिरबानी मोहम्मद सालेंडर साहब। नाज़िन, असांजे प्रोग्राम जो वक़्तु हिन वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे पियो। असां सां गॾु अॼोकी पैनल में मोहम्मद सालेंडर साहब JUI अॻवान पाण असां सां गॾु स्टूडियो में मौजूदु हुआ। इन खां अलावा फिरदौस शमीम नक़वी PTI जा अॻूणा MP हुआ, उन्हनि बि असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो। इन खां अलावा पीपल्स पार्टी जा अॻवान ज्ञानचंद साहब सां असांजो राब्तो न थी सघियो ऐं सीनियर सहाफ़ी ख़ुर्शीद अब्बासी साहब बि शायदि किथे बिज़ी हुजण जे करे हू बि उन बि असांखे जॉइन न करे सघियो। बहरहाल हिकिड़ी काराइती कचहरी थी सेनेट इलेक्शन जे हवाले सां। 21 तारीख़ ते इलेक्शन आहे। KP जी सेनेट में हिन वक़्तु 11 सीटुनि ते मुक़ाबिलो सख़्तु आहे। मुख़ालिफ़ दर ऐं हुकूमत जेके आहिनि उहे आमो साम्हूं आहिनि। जोड़ तोड़ वारो सिलसिलो बि जारी आहे। छा थींदो ईंदड़ कुझु ॾींहंनि में इहा वाज़े थी वेंदी। सो प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे पियो। वक़्तु बोज़दार खे ॾींदा इजाज़त। सुभाणे वरी थींदी असां मुलाक़ात। अलाह निगहबान।